वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। यार सोडा, बानो एक खुददार छोकरी है, वो हरूभरू के जो एहसान खणण न चाहींदी हुई। यार तोखो पोइ अधी बानू वॾी तकलीफ़ ॾिठियूं यार, हुनखे दोरा पवंदा हुआ चाईअ खे। अल्लाहु अकबर। यार साले हुनजे लाइ तावीज़ कराईंदो, कॾहिं हिकिड़ो फ़क़ीर कॾहिं ॿियो फ़क़ीर, दरगाह तो हुनखे वठी वेंदो हुयो, को फ़ाइदो हुनखे न मिलियो। या त कंहिंखे ख़बर ई कोन हुई त हुनखे पंहिंजे दिलि में सूरु कहिड़ो हुयो। उनजे दिलि में सूरु सिर्फ़ु तुंहिंजो विछोड़ो हुयो। तो बानो जी तकलीफ़ पंहिंजी अखियुनि सां ॾिठी, पर तो मूंखां पुछियो त मूं ॾुखियो वक़्तु कीअं गुज़ारियो। यार मूं बि मोहबत कई आहे, मां सम्झी सघां थो त जुदाईअ जा केॾा ॾुखिया ॾींहं थींदा आहिनि। मूं बानो जे यादनि खे पंहिंजे सीने में सांढे मूं सहरा रुलिया, समुंड अबूर कया ऐं बर्फ़ानी चोटियुनि ते ई वियसि, खेमनि में गुज़ारियूं, दरगाहनि ते भेटियुमि। एतिरो त शाह लतीफ़ जे फ़क़ीरनि बि पंधु कोन कयो हूंदो जेतिरो मां बानो जी जुदाईनि में पोइ 4 ऐं 5 सालनि में भटकियो आहियां। यार हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, जॾहिं एतिरा साल गुज़री विया पोइ ओचितो तुंहिंजे दिलि में ख़्यालु इहो कीअं आयो त मां ॻोठु वञा? जीअं मां ऐं बानो जुदा कया वियासीं, सालनि खां वठी ख़्वाबु मुंहिंजे अखियुनि में अटकियो पियो आहे। यार अक्सर ख़्वाबनि में मूंखे बानो जा सॾ ॿुधण में ईंदा, ईअं लॻंदो हो त बानो ससीअ जो जिस्म पाए पहाड़नि में मूंखे ॻोल्हींदी भटकंदी रहे थी। पोइ 2 महीननि में ख़्वाबनि में मूंखे ईअं लॻो त बानो बीमारी जे बिस्तरे ते आख़िरी पसाह में आहे ऐं उनखे मुंहिंजो इंतज़ारु आहे सोडा, त मां पंहिंजे पाण खे रोके न सघियसि। बाबा नौरोज़ ख़ान ख़ास तौर तुझे लाइ आयो आहे। ॾिस न, एतिरा साल गुज़री विया पर हुन मोहबत में ख़यानत न कई, इन ॿी कंहिं छोकिरीअ खे बि न ॾिठो। जेकर तूं चईं त मां पंहिंजी पूरी ज़िंदगी तोखे लिखी ॾियां। जे मां न मिलियसि त ॿी कंहिंसां शादी न कंदे? हरगिज़ न। कंहिं बि छोकिरीअ खे अखि खणी न ॾिसंदे? प्यार या ख़्वाहिश वारी नज़र सां कोन ॾिसंदसि। जेकर को तुंहिंजे सीने ते पिस्टल रखी इहो चए त बानो सां मुहबत करणु छॾे ॾे, पोइ छा कंदे? मां उनखे साफ़ साफ़ चवंदुसि, मरणु मूंखे क़बूल आहे, पर प्यार खां हथ न खणंदुसि। मिसाल तौरु कंहिं बि सबब असां जेकर अलॻि कया वञूं, पोइ छा कंदे? तुंहिंजी यादि जो समर पंहिंजे सीने में खणी यादि जा बयाबान जागण निकिरी वेंदुसि। थी सघे थो त वक़्तु गुज़रण सां गॾु मां बि विसरी वञे। दिलि, तूं मूंखे एतिरो ॿुधाए, को माण्हू साह खणणु बुलाए सघे थो? मुहबत में निभाइण त को नौरोज़ खां सिखी। मां बि चवां त अॼु ताईं हू मूंखां विसरे छो नथो। शामिर, प्यार हिकु कैफ़ियत जो नालो आहे जेको वक़्त सां गॾु ख़तम ऐं माठ थी सघे थो। इन करे तूं वरी बि सोचे वठि, ईअं न थिए जो शादी खां पोइ तुंहिंजे ज़हन में मुंहिंजे माज़ी जे हवाले सां सवाल अचनि। मुसविर तव्हांखे छा चयो? मूं हर लिहाज़ खां सोचे पोइ तव्हांखे प्रपोज़ कयो। मां बाबा जन सां बि सलाह मसलियत करे वठां। उन्हनि खे पोइ एतिराज़ लाओ। पर अंकल, तुंहिंजी रज़ामंदी जी ॻाल्हि सही आहे। शामिर, तूं ॾाढो सुठो इंसानु आहीं ऐं मूंसां मोहबत करीं थो। मां कॾहिं बि न चाहींदसि त मुंहिंजे करे तोखे ज़िंदगी में को ॾुख ऐं तकलीफ़ पहुचे। इन करे मां अंदरि में ॾाढी ड्रिनियल आहियां कि किनारे ताईं पहुचणु मुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल आहे। हाय हाय, आउं त चवां पई छोकिरी जी शादी वॾी धूम धाम सां कंदासीं, असुल माण्हुनि खे हैरान करे छॾींदासीं। पर छा कजे, ॻोठ में सान्या ई एतिरा थी पिया आहिनि जो जेकॾहिं इहे कंदासीं न त लोक असां था खिलंदो। हा पुल, तूं सच थी चवे। ज़ीनत ऐं सोढे जी शादी सादगीअ सां ई करणी पवंदी। हालात अहिड़ा आहिनि, छा कयूं?
होॾे खान बहादुर जो खून थियल आहे ऐं होॾे वरी अधी मेहरू वीचारीअ जो ग़म। बसि छा कयूं, मजबूर थी न्याणीअ जो बार त लाहिणो ई पवंदो न। सोठे जो बि इहो ख़्यालु आहे। हू वीचारो चए पियो जेकॾहिं धोल धमामा नाच गानो कयोसीं न त लोक असां तां खिलंदो। चवंदा भाउ जहिड़ो दोस्त जेको आहे सो कोहिजी वियो अथसि। पोइ बि ही धोल धमामा करे पियो शादियूं पियो करे ख़ुशीअ सां। पापुर माण्हुनि ऐं खूहनि जा वात बंदि त कोन थी सघिया आहिनि। ज़रूरु माण्हू त परपुट ॻाल्हियूं कंदा ई रहंदा न। वरी बाबा तूं पंहिंजी धीअ खां पुछी वठिजांइ। छोकिरी वॾी वहमण आहे। सॼो इल्ज़ाम मूं ते हणंदी त हिन फापुल बाबा खे चोरियो असांजूं ख़ुशियूं मिल मेट करे छॾियसि। ज़ीनत एॾी बि चरबट कान्हे जो ॻाल्हियुनि जे मामलनि खे सम्झी न सघे। सावण फ़कीर चवंदा आहिनि कि जेको जवान रत आहे न इनखे जोश घणो हूंदो आहे, अकुल जी ज़री घटि हूंदी अथसि। बसि इन करे डिॼा पई हा। हिकु ॻाल्हि के जहिड़ा फसाद पंहिंजी जाइ ते, हालांकि ॾिठो वञे त तूं मां भेण भाभी आहियूं, इन नाते मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदी आहे। शे जे लाइ पैसा खपनि था? पैसा भली न ॾे पर कमु अञा ॿियो आहे। ॿियो कमु आहे? कहिड़ो? मूंखे शादी जो ॾाढो शौक़ु आहे। ॾिस सॼे ॻोठ में नौजवान जी शादी जूं तयारियूं पियूं हलनि ऐं मुंहिंजी बि दिलि चए थी मां बि घोट थियां, मोड़ ॿधां गानो ॿधां। तूं घोट त थी पर कुआण किथां अचे? काथे छोकिरी नज़र में? चवंदो की मूं महिल बानू सभु मुंहिंजी नज़र में हुयूं। नसीब जी ॻाल्हि आहे तुंहिंजी त मुंहिंजो सितारो न हलियो। पोइ हाणे छा करे सघिजे थो? तोसां त भाग जो चक्कर आहे। भाग जो चक्कर हुजे त छा कबो आहे? ऐं इहो चक्कर निकिरंदो कीअं आहे? ॿुधो न अथई, निभागे माण्हू जे लाइ हर को चवंदो आहे पेर में छंछर अथसि खुड़ी ढंभरायो। भला तूं मुंहिंजी खुड़ी ढंभ, पेर मां छंछर अचर त ख़तम थिए। मुंहिंजी पचर छॾ, मूंखां इहो कमु कोन पुॼंदो। कहिड़ो ॾुखियो कमु आहे जो इनकार थी करी? कोई शीख खणी गरम करे पेर ते रखणी आहे, को खाटली वारी मशीन हलाइणी आहे। माणे जे मुंहुं में जेकी खाटी वारी मशीन फिट थियल आहे न, जेकॾहिं मां तोखे हथु लाथो न पोइ उहा चालू थी वेंदी। हिन करे इहो कारनामो पाण वञी सर अंजाम ॾे। पर मूंखे डपु थो लॻे ईअं न ॾंभ ॾींदी हथु थिड़ी वञे टंग साराए वेही रहंदमि। ॾिसूं था को ठिको पंहिंजो करिणो पवंदो। मन को भाग वरे इहो जुमो छंछर आचर सूमर ई सभु गॾिजनि। तूं शादी त नओं वॻो पाइजा, मथे फटल कपिड़ा पुराणा पाई, हेॾी गाह करण में न वञजा। तयार थी सभिनी वाइन जे विच में डांसूं कजा। रहीम तो वारो लेखक दोस्त नज़र नथो अचे, काफ़ी ॾींहं थिया आहिनि। मूंखे हुन खां कुझु स्टोरी बि लिखाइणी आहे। शमीर साईं मूं बासत खे फ़ोन कयो, वो चए थो मां नावल जो आख़िरी बाब पियो लिखां, पोइ मिलां थो। अस्सलाम वालेकुम शमीर खान। वालेकुम अस्सलाम। भली करे आयो, भली कार भली कार। माफ़ कजो शमीर खान, मूंखे तव्हां खां टाइम वठी पहुचणु घुरिजे हा, पर यार मूंखे ज़रूरी कम सां कराची वञिणो हो त मां सोचियो तव्हां सां मिलंदो वञा। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, टाइम वठण जी तव्हांखे ज़रूरत बि न आहे। प्लीज़ ॿियो। शमीर खान, के ॻाल्हियूं ज़रूरी डिस्कस करणियूं थियूं। हा हा छो न, ज़रूरु। रहीम तव्हां वञी हाणे पंहिंजे कमु खे लॻे। शमीर साहब, ओचितो ओचितो तव्हां एतिरियूं सारियूं ज़िम्मेदारियूं पंहिंजे पाण ते खयूं। इहे हिकु सुठे सरदार जूं खूबियूं आहिनि जेके तव्हां में मौजूदु आहिनि। इंसान खां हर कमु या त शौक़ु कराईंदो आहे या त मजबूरी। तव्हां सरदारनि जे रुतबे जी ॻाल्हि कई न, उहो रुतबो मूंखे विरसे में मिलियो आहे ऐं उनजो भरम रखणु उहो मुंहिंजी मजबूरी आहे। ज़ाहिर आहे तव्हां नौजवान माण्हू आहियो, तव्हांजे मिज़ाज में चिड़ बि हूंदी, जज़्बात बि हूंदो ऐं ज़िद बि हूंदी। तव्हां में इहे सभु खूबियूं शामिल आहिनि ऐं तव्हां ज़बरदस्त ऐं तमामु सुठा सरदार साबित थींदा, छो त इहा साख तव्हां में आहे।
तव्हांजी सोच जे उपदर शायदि मां इंतिहाई उबेरो बेसब्रो या जज़्बाती हुअणु घुरिजा। सब्र ऐं तहमुल मिज़ाजी मुंहिंजी सुञाणप आहे। हे तव्हांखे मूं ते यकीन न अचे न, तव्हां मुंहिंजे आसपास जे माण्हुनि खां बि पुछी राय वठी सघो था। शमीर साहब, जेकॾहिं इहे सभु खूबियूं तव्हांजे अंदरि मौजूदु आहिनि त तव्हां यकीन रखो तव्हांखे हिते राज करण खां केरु नथो रोके सघे। एनीवे, तव्हां ॿुधायो तव्हांजो कीअं अचणु थियो आहे? सच पुछो त शमीर साहब, मूंखे तव्हां में को ख़ासि कमु कोन हो। बसि दिलि चयो की तव्हां खां मिलंदो वञे, इन लाइ मिलण लॻो। थैंक यू सो मच। बल्कि शुक्रगुज़ार त मां तव्हांजो आहियां। मुश्किल वक़्त में तव्हां मूंखे बहितरीनु सलाहूं ॾिनी। साईं, मां पंहिंजे वक़्तु बदिलजण खां उहे बि तव्हांखे थैंक्स न चई सघे, इन जे लाइ मां शर्मसार आहियां। इट्स ओके, आई नो। थैंक्स। ईंदा राजो। कोशिश कंदुसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मां तव्हां खां नालो पुछी सघां थो? मुंहिंजो नालो ज़ीनत आहे। मां बासित आहियां ऐं शहर मां आयो आहियां। मां हिकु लेखक आहियां। मां ॻोठु घुमणु आयो हुयुसि, तव्हांखे ॾिठुमि त बीह रहियुसि। लेखक माण्हू ॻोठनि में ईअं बि घटि ईंदा आहिनि, पर जॾहिं ईंदा आहिनि न त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। तव्हां स्कूल में तालीम हासिल छो न पिया कयो? घणा ई ख्वाब हुया, पर क़िस्मत में हार पो नसीब थियो। अम्मा गुज़ारे वई आहे ऐं बाबा पोड़ो आहे, त हिन करे घर जो सॼो कमु मूंखे करिणो थो पए। कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त मां हिकु कहाणी जो किरदारु आहियां ऐं तूं बि पढ़ी आहे त अॼु कहाणी लिखी आहे। हर न्याणी जा किताबनि जा ख्वाब हूंदा आहिनि, पर कंहिंजे हथ में ॾाटरो अची वेंदो आहे ऐं कंहिंजे हथ में कलम किताब। मां चाहियां थो त तव्हांजे आवाज़ खे किताबनि जे सफ़नि में आणियां। तूं मुंहिंजी कहाणी न, बल्कि तूं पंहिंजी कहाणी बणिज। मां हाणे हलां? भले, मां तव्हां सां वरी मिलंदुसि। मूंखे त यकीन ई नथो अचे त सच में तूं आई हो। तोखे त जेल बि चेंज कोन करे सघियो ऐं अचानक तो में इहा चेंजिंग कीअं अची वई? रुखसार बेगम, जेल या मार इंसान जे मज़ाज खे थोरो तब्दील करे सघे थी, पर इंसान खे जॾहिं पंहिंजो ज़मीर मार नथो ॾे, हू कॾहिं बि कोन सुधरंदो। हा, त पोइ तूं ठीकु थो चवीं। ज़मीर जी मलामत ई माण्हूअ खे सिधे रस्ते ते आणे सघे थी। मां जॾहिं जेल में हुयसि न, त एसपी ज़रअली जे हुकुम ते मूं ते तशद्दुद कयो हुई, पर उते मां इहो ई तय कयो हुयो त मां झुकंदुसि कोन। उन जे बावजूदि बि ज़रअली कहाणी मां आउट थी वियो, पर मूं पंहिंजी अना कोन छॾी। भला के शमीर त मूंखे तुंहिंजे मथां हुकुम ॾेई छॾियो आहे, उहा नरमी हुजे या सख़्ती हुजे, पर मां अकेले त इहो वॾो फ़ैसिलो नथी करे सघां। पर हा, मां कम में तोसां रायत करे सघां थी। मां अॻु में वाज़े करे चुको आहियां त हिन कम में मूंखे कंहिं बि क़िस्म जी रिआयत न घुरिजे। पर मूंखे त शर्मिंदगी महसूस थी थिए न। तूं त पंहिंजी जान दाव ते लॻाए ऐं मुंहिंजी जान बचाइण चाहीं थो, बदिले में त मूंखे बि तोसां का भलाई करणु खपे न। मां तोखे हितां निकिरण जी इजाज़त नथी ॾेई सघां। हा, बाक़ी ॿियो तूं भले कुझु बि चओ। सोचे वठो रुखसार बेगम, हितां निकिरण खां पोइ मां कुझु बि चई सघां ऐं कुझु बि जो तव्हां मतिलबु सम्झी सघो था, कुझु बि। यानी मां हथियारनि जी घुर बि करे सघां थो, इहो बि ज़हन में रखी सघो। तूं हथियारनि खे छा कंदे? तूं त हिन हवेलीअ में महफ़ूज़ आहीं। का ख़तरे वारी ॻाल्हि हुजे या त मां कुझु बि करे सघां थी। न न, मूंखे पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ हथियार कोन थो घुरिजे। बाक़ी
उन हथियार सां मां तव्हांजी हिफ़ाज़त कंदुसि। रुख़सार बेगम, तव्हांखे अंदाज़ो आहे त हिन हवेली में रहीम खे शामिर छो वठी आयो आहे? छाजे लाइ? शामिर रहीम जे हथां तोखे क़त्ल करण जो इरादे सां हिते वठी आयो आहे। ऐं हा, शामिर इहो फ़ैसिलो करे बि चुको आहे। अदा बुलाउणसो, तूं मूंखे हिते वठी आयो आहीं, किथे चाचो ऐं बानू नाराज़ न थी पवनि। ॻाल्हि वई ये बानी ए दो जा इजमी मतलब इजमी। अच्छा, तूं इहो थो ॿुधाइण चाहीं त चाचो शार वियो आहे, हाणे तूं वञी बानू खे ॿुधाईंदे त मां आयो आहियां। वाह धोखेबाज। मुंहिंजो सॼो ध्यानु तुंहिंजे खिलण ॾांहुं वियो, सो तोखे पकड़ण वारी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन मां निकिरी वई। ड्रामेबाज, सब समझां थी, पकड़े न सघे त हाणे वरी ड्रामा। हा दिल, मां सच थो चवां त तुंहिंजे खिलण में हिकु अजीब कशिश आहे। मुंहिंजो सॼो ध्यानु अलाए केॾांहुं हलियो। तूं सही चवंदो हूंदे, पर हार तोखे मञणी पवंदी। अच्छा, हार मञण जे एवज़ में मूंखे छा मिलंदो? मिलंदो खटींदड़ खे आहे, हाराइण वारे खे भला केरु छा थो ॾेई सघे। हाँ, पर जेकर घणो तंग कंदे न त ॿाहिरि निकिरी वञण जो इशारो ज़रूर ॾेई सघां थी। आया आस थी आम बारोचा बंभोर में, पसी तन जूं सूरतूं लही लोह पिया, डूंगर विसरियाम लथा दुख सुख थिया। उठ पसी अखियूं ठरी, लथा ॾेर लुॾी, जतन मुंहिंजे जीअ सां ही कहिड़ी रांदि कुॾी, गुंदर जी गुॾी हो त रखी विया हंध में। यार हाणे जुमे ते मुंहिंजो आहे निकाह, सो सभिनि खे सॾु ॾियण आयो आहियां, सो क़बूल हुजेव। अब डोर बोर आया खाली निकाह थो करी। यार हाणे सच पुछो त मुंहिंजो इरादो त तमामु वॾो, असुल जीअं बादशाह जो हूंदो आहे शाही शादी न ईअं कयां, पर यार सच पुछो त सालिया जे मरण खां पोइ दिल भॼी पई आहे। सदा शादीअ में ख़ुशि न आहीं छा? तुंहिंजी दिलि नथी मञे। यार तव्हांखे त सुवाल ई उबता हूंदा आहिनि, बाबा मां तव्हांखे पुॼण जहिड़ो न आहियां। कहिड़ी असां ग़लति ॻाल्हि कई आहे? तुंहिंजी त वॾी ख़ुशी आई त ज़ीनत खे हासिल कयां। हाणे तव्हां पंहिंजी तकरीर ॿुधायो, मां वॾो भतु कयां न कयां, को राग रूप कयां न कयां, उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे। पोइ तव्हांखे त इतराज़ न आहे न, तव्हां ईंदो न भला हूअं बि। असांजो मसइलो इहो आहे त असांखे चङड़ी मानी ख़राज आहे, वधीक तूं ॼाणी तुंहिंजो कमु। हाणे ॻाल्हि ॿुधो, जीअं तव्हां था सिधो कयो ईअं ॿ टे ॻोठ जा माण्हू ॿिया बि सिधो था कनि, त भॻवान पंहिंजी शादी में ॿियो भला कुझु नथो करे त राग रूप सॼो थोरो कर। सो भला हाणे तव्हांजी दिलि ख़ुशि करण जे लाइ राग जो बंदोबस्तु हाणे खणी कयां थो, ठीकु आहे न, ॿियो खणी कुझु नथो कयां, सो अचिजो ज़रूरु, ठीकु आहे। अल्लाह भाई ओमा जिन मूं ज़ीनत खे अलाए कहिड़े अजनबी माण्हू सां ॻाल्हाईंदे ॾिसी आयो आहे, अलाए कहिड़ी कहिड़ी हुनजे विच में खिचड़ी बि पचनि। ओए हे हाणे ख़बर पई न, अखियुनि सां ॾिठई न, तोखे चवंदी हुअसि भाउ इहा छोकिरी सही न आहे, ओ हाणे त कमु ठही वियो न। कमु? कहिड़ो कमु मां? अब ॻाल्हि ॿुध, तोखे त ख़बर आहे न, ज़ीनत जहिड़ियूं छोकिरियूं जेकॾहिं वक़्त ते इन्हनि खे न रोकजे न, ओ सॼे ख़ानदान खे ॿुॾण हार को करे छॾनि। ऐं मूंखे त
ई कान वणंदी हुई। छोरी जी ज़बान सां कैंची वांगुर थी हलेसि, ओही अखियूं खणी थी ॻाल्हाए मूंसां। पर हाणे त ख़ुदा जी कुदरत आ, ओ रंगे हथों पकड़जी वई आहे न, पाण ॾिठई। अम्मा त पोइ छा कयूं? भला सोढे खे ॿुधायूं? हा इहा ॻाल्हि सही आहे, उनखे ॿुधाइसि, पर ॿुध ईअं न ॿुधाइजांसि त तो पाण ॾिठी आहे। ॿुधाइजांसि त सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वई आहे, सॼे ॻोठ में बाहि लॻी वई आहे इन ॻाल्हि जी। पोइ ॾिस त कीअं थी बाहि लॻेसि। हा पोइ इन ज़ीनतड़ी जो ख़ैरु कोन्हे, इन ते ॾिस त कीअं थो शक करेसि। अम्मा पोइ न ख़बर पए अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, सोढो मूंखे छॾींदो? ॿुध, जॾहिं इज़त दाह ते हूंदी आहे न, तॾहिं सबूत न साज़िश कमु ईंदी आहे। चरिया तूं ॻाल्हि खे अहिड़ो रंग ॾे, अहिड़ो रंग ॾे जो इन सोढे जो रत ई सड़ी वञे। ठीकु आहे मुंहिंजी अम्मा, जीअं तूं चईं थी न तीअं मां कयां थो। शाबाश, हाणे ॾिस जाती आहे छोरी पंहिंजे पेर ते पाण कीअं थी कुहाड़ो हणे। अलाए वरी कहिड़ो खुल मुंहुं मचाईंदो। ओ छोरा ख़्याल कजां न वञ चए ॾेई, बाहि ॾीस। दिल तोखे कुझु यादि आहे त पाण केतिरियूं बरसातूं अलॻि ॾिठियूं आहिनि? यादि जा केतिरा सावण धार वसाया आहिनि। मूंखे त हर हिकु पल, राह जो हिकु हिकु कंडो, हिकु हिकु कुल ऐं हर ज़ख़म ऐं सूर यादि आहिनि। नूरोज़, मां चाहे केतिरी बि कोशिशि कयां, पर इहो न ॿुधाए सघंदसि त मां पंहिंजी हिननि अखियुनि सां तुंहिंजी यादि में केतिरा सावण वसाया आहिनि। दिल हक़ीक़त पुछी न, मूं मुल्क जे हर हिकु वण खे तुंहिंजे यादि जी कहाणी ॿुधाई आहे। मां जिथे बि वियुसि तुंहिंजे यादि जा बिज छटींदो हुउसि। हाणे उहो पुटी पाण खां बि वॾा थी विया। नूरोज़, अदा साले पाण खे अलॻि न करे हा त अॼु असां ॿई ईअं एतिरो छो भोॻियूं हा? दिल ख़ामख़ा जी अना परस्त इंसान खे रुगो खोखलो न आहे कंदी, पर आस पास जे रिश्तनि खे बि खाई वेंदी आहे। साले बि पंहिंजे अना जे तस्कीन में पाण ॿिन्ही खे त रोले छॾियो न। नूरोज़, हे जेकी साल विच में गुज़रिया आहिनि न, हुननि जो हिकु हिकु महीनो, हिकिड़ो हिकिड़ो ॾींहुं, हिकु हिकु पल, का अहिड़ी घड़ी, को अहिड़ो पहर न रहियो आहे जंहिंमें मूं तोखे यादि न कयो हुजे। मूं तुंहिंजो सूर पंहिंजी दिलि में ईअं दबाए छॾियो जो कंहिंखे कल्ह पवण न ॾिनी। पर नूरोज़, ही जेके कुझु महीना गुज़रिया आहिनि न, ही ॾाढा औखा गुज़रिया आहिनि। नूरोज़, तूं रोज़ मूंखे ख़ौबनि में ईंदी हुई ऐं चवंदी हुई, बल्कि दाऊं करे छॾींदी हुई। चवंदी हुई त मां अकेली आहियां, दर्दनि मारी आहियां। हाँ नूरोज़, इहा ई हालत रही आहे। मुंहिंजी अखियुनि में गौर सां ॾिस हिननि अखियुनि में हाणे जाती वीरानी माण्हुनि जे लाइ, पर असल में ही तुंहिंजे साथ जी कमी जो सूर आहे जेको मूं हमेशह जे लाइ पंहिंजे दिलि में लिपाए छॾियो हो, जीअं के नंढड़े ॿार खे पाले वॾो कबो आहे। बहरहाल मां हाणे तो वटि मोटी आयो आहियां। पंहिंजे अंदरि मां गुज़रियल हिकु हिकु ज़ख़्म खे चूंडे वठंदासीं। नूरोज़, तो इहे ॻाल्हियूं करीं थो त मुंहिंजे दिलि जी धड़कन वधी थी वञे। डपु लॻे थो त किथे वरी तक़दीर जी का विथी असांजी ताड़ में बीठल न हुजे। दिल, हीअ असांजी मुलाक़ात तक़दीर मथां जीत आहे। असां पंहिंजे अबाग खे मात ॾेई ॿीहर मिलिया आहियूं। दिल, नूरोज़, वॾी तमन्ना हुई त हिकर तोसां मिलण थी, तोखे जी भरे ॾिसी वठां, खे 4 घड़ियूं तोसां गॾु वेही करे पंहिंजा दिल जा सूर ॿुधाया। शुक्र आहे मुंहिंजे मालिक जो हुन मुंहिंजी दुआऊं क़बूल कयूं। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।